छा गाला भोतार वडा अरे परेशान वेठा आयो। मुंशी सोचा इहो पियो इन साल पंहिंजो फसल घटि लथो आहे, हाणे पंहिंजी पूरी कीअं थींदी। ऐं सोचा इहो पियो मुंशी छा हारियुनि खे ॾींदासूं छा पाण रखंदासूं। बस एतिरी ॻाल्हि। इहा ॻाल्हि त तमामु आसान आहे। इहो वरी की? भोतार ॾिसो न, हारियुनि जो सॼो हिसाब किताब त पंहिंजे हथ में आहे। हिन साल सभिनी हारियुनि खे कयूं था कर्ज़ी, पोइ सॼो फसल तव्हांजो। हा मुंशी, इहा तो वारी ॻाल्हि भली आहे। पोइ खण कलम ऐं छिक कम खे। फसल खे वॾो टाइम थी वियो आहे। हाणे सोचां पियो त वॾेरे वटि वञा ऐं हिसाब किताब कराए अचां, जेके 2-3 दाणा बचनि पंहिंजे बचनि लाइ खणी अचां। भोतार वॾे जो ख़ैर। फिरोज ख़ैर सां बंदि कयो अथई। भोतार साईं, 5 दिन लाइ कयो अथमि। फसल ते काफ़ी टाइम थी चुको आहे। हाणे मुंहिंजो हिसाब किताब कयो, जेके 2-3 दाणा बचनि मूं ग़रीब खे ॾियो, पंहिंजे बचनि खे खारायां। बस इहा ॻाल्हि आहे। अबा मुंशी फिरोज जो हिसाब कर। फिरोज ॻाल्हि ॿुध, 3 एकड़ आहिनि तुंहिंजा हरनि जा, 5 बोरियूं आहिनि DAP जूं 20,000 रुपया बोरी, ऐं 8 बोरियूं आहिनि यूरिया जूं 7,000 रुपया बोरी। 20,000 जी आहे दवा ऐं उन खां अलावा 50,000 जो आहे ॿिज। तुंहिंजो टोटल हिसाब करे हिन नतीजे ते पहुतो आहियां त तो वटि अञा 1,20,000 रुपया असांजा थियनि था। छो मुंहिंजी 200 माण्हू त मुंहिंजो अन्न थियो आहे, पोइ आऊं एॾो कर्ज़ी छो थियसि? अड़े तुंहिंजी मर्ज़ी आहे त मूं कूड़ ॻाल्हायो आहे? मन सभिनी हारियुनि जो हिसाब मूं सही कयो आहे ऐं तुंहिंजो ग़लति कयो आहे। भोतार वॾा, ही छा मसलो आहे? भोतार सम्झायो हिनखे। अबा फिरोज ॻाल्हि ॿुध, मूं वारो मुंशी हिसाब किताब जो भलो आहे ऐं मूंखे इन ते पूरो भरोसो आहे। ही का बि हेराफेरी कोन कंदो। हाणे जेकॾहिं तूं अॻिते फसल काइण चाहीं थो त 1,20,000 रुपया जमा करा, पोइ तूं अॻिते बनी काए सघीं थो। छो भोतार साईं, मुंहिंजे खीसे में त 20 रुपया बि कोन आहिनि, ऐं 1,20,000 काॾो आणियां? छो फिरोज, कूड़ छो थो हणी? हे जो ढगी तो वटि बीठी आहे, 1,20,000 खां त मथे आहे उनजो मुल्ह। हा फिरोज, मुंशी भली ॻाल्हि कई आहे। हाणे तो वारी ढगी खणी कर्ज़ में जमा करा, पोइ पियो फसल का ऐं कमा। रहम कयो भोतार साईं, मुंहिंजे घर में आहे या हिकिड़ी ढगी, छा आऊं कर्ज़ में जमा करायां? पोइ मुंहिंजा बचड़ा केॾांहुं वेंदा? बाबा, इन में रोइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? कर्ज़ त अदा करणो आहे। भोतार, ख़ुदा ॾिसे पियो, मुंहिंजी त अलाह खे आहे, पाणे उहो हिसाब कंदो। खुदारा कंहिं बि ग़रीब जो हक़ न खाओ, छो जो ग़रीबनि जी दाह सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह खे हूंदी आहे ऐं अल्लाह जी पकड़ सभिनि खां ॻरी आहे।